हमेशा बचाए रखंदा कयो छो जे वक़्तु तव्हांखे कमु अची सघे। ऐं मां पंहिंजो जमायत खे हमेशा इहो बि चवंदो आहियां जेतिरो थी सघे माल धारियो, बकरी हुजे ॻऊं हुजे, हिन में बरकत आहे। ज़मींदारी खां वधीक तव्हांखे माल कमाए ॾींदो। ज़मींदारी में तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे कॾहिं पाणी मिले थो कॾहिं नथो मिले। नाज़रीन, पूरे मुल्क में जीअं शजरकारी जी मुहिम शुरू थी चुकी आहे, ईअं ई पीर पागारे पारां हुरनि जो रूहानी पेशवा पीर पागारे पारां ईद उल फितर जे मौक़े ते पंहिंजे मुरीदनि खे सुहांजड़े ऐं निम जे वण जी पिणु हुकुम फरमायो आहे ऐं उन सां गॾु गॾु माल धरण जो बि हुकुम फरमायो आहे। हींअर असां सां मौजूदु आहे दावती फ़क़ीर वली मोहम्मद चांग। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो वधीक छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे पीर जन दरगाह शरीफ़ ते इन ईद ते फरमायो जेको आहे वण जी शजरकारी, सांझे जो वण, निम जो वण ऐं माल जे लाइ फरमायो। असां पंहिंजी जमायत मुहिम शुरू कई आहे। अॼु ॻोठ अलीबेग चांग में असां जेको आहे सो सांझे जो वण जो रखियो आहे ऐं इंशाअल्लाह असां जमायत में इन अॼु खां शुरूआत कई आहे। इंशाअल्लाह अॻिते हली वधूं वधि हिन शइ ते अमल कंदासीं। जेको आहे जमायत खे मशवरो ॾिनो थो वञे त किथे फरमान ते अमल कयूं ऐं वण ठाहियूं, शजरकारी कयूं, ख़ासि करे सांझड़ो, निम ऐं माल ठाहियूं। वक़्त में महांगाई अचे थी आहियूं ऐं जमायत जे हुकुम ते मस्जिद सरदार जे हुकुम ते जेके वण जी पोखाई या जेका शुरूआत थी आहे या भलाई थी आहे जो ईद उल फितर ते उन हिकु भलीकार चऊं था ऐं सभु गॾिजी असां इहा मल्हायूं था। असां जीअं जमायत जे गॾु थिया ऐं पीर साहिब पागार जो हुकुम मूजिब ही माल असां धारण शुरू कयो आहे। जीअं पीर साहिब जो हुकुम थिया तीअं हिन माल जो असां पालना शुरू कया। गांइ माल कुर्बानी जे लाइ हर शइ असांखे ज़बरदस्त हिन में नाफ़ो बि आहे ऐं पंहिंजे घरू ज़रूरत बि पूरी थिए थी। हर शइ असांजे हिन माल जे हिसाब सां पूरक आहे। जेकॾहिं हिन में जमायत खे इहो असांजी गुज़ारिश आहे जेकॾहिं हिन माल में हथ विझंदा पीर साहिब जे हुकुम मूजिब अमल कंदा त इंशाअल्लाह ख़ुशहाल सांझड़े जो वण जेको असां शजरकारी करे रहिया आहियूं उनजो मक़सदु छा आहे? असांखे ईद उल फितर ते हज़रत पीर सरकार जो हुकुम फरमायो ऐं शजरकारी इन लाइ पिया कयूं बारिश सब्जी जेका साई आहे तक़रीबन उहो सभु कुझु हिकिड़े ई वण में आहे। हज़रत पीर जो हर हुकुम तमामु बहितरीनु आहे, ईमान बि आहे, साइंस बि प्रूफ कयो आहे त हीअ जेके बि वण खाईंदो तव्हांजो मुस्तक़बिल तमामु बहितर आहे। असांजी कोशिशि आहे सभु पीर साहिब जे चवण मुताबिक़ हुकुम मुताबिक़ हीअ असां जेके वणकारी शुरू कई आहे उन में सुहांजड़ो हिकु बहितरीनु वण आहे। हिन वण में अनेक फ़ाइदा आहिनि। हिन वण में 80% जेको आहे सो ही दवाउनि में इस्तेमालु थींदो आहे ऐं हिन में एतिरा विटामिन्स आहिनि जो माना असां हर सब्जी खां वधीक हिन वण में विटामिन्स आहिनि। ऐं हीअ जेको वण आहे सो शुगर ऐं आम ब्लड प्रेशर आम बीमारियुनि ते इस्तेमालु कयो थो वञे ऐं असां पंहिंजे पीर साहिब जे हुकुम सां असां हुर जमायत में वण ते माना शुरू कई आहे ऐं वण खाइण
साहिब। शाली असांजे गुज़िरियल ईद उल फितर ते असीं पीर साईं किबला साईं पीर साईं पागारा जन फरमायो त हीअ स्वांजड़े जो जेको वणु आहे ऐं निम जो जेको वणु आहे वॾी हिकमत वारा वण आहिनि। ईअं उताक में ऐं घर में लाज़मी रखो जीअं तव्हांखे मुश्किल वक़्त में ॾुखे वक़्त में ख़ासि तौर ते ख़यात जे तौर ते बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। भाॼी जे तौर ते भाॼी असां हिन मां पचाए सघूं था। उन सां गॾोगॾु असांजो जेको माल आहे नंढो माल जीअं बाकरो माल आहे गाओ माल आहे पीर साईं फरमायो त इहो माल वधि मां वधि तव्हां जेको सुधारियो। इन में वॾा फ़ाइदा आहिनि ऐं जेको सो वक़्तु हींअर ज़ाहिर आहे महांगाई जो दौरु आहे। उन हिसाब सां पीर साईं जन असां जेको कुझु फरमायो आहे सभु साइंस खां बि बालातर आहे ऐं जेका असांजे क़यामत ताईं जेको कुझु थियणो आहे उहो बि असांजे मुर्शिद किबला साईं पीर साईं पागारा जा जेके बि कौल आहिनि उहे सभु पूरा आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजो ईमान आहे। असां जेके बि फ़क़ीर आहियूं जमायती आहियूं असांजो कुल अक़ीदो आहे अल्लाह खां पोइ ऐं रसूल खां पोइ असांजो किबला साईं पीर साईं पागारा जन आहे जंहिंखे असां तमामु सुहिणे नमूने सां जमायत में हींअर समुंड जी आहे हिकिड़ी लहर अची वई आहे। पीर साईं जन जेको फरमान कयो आहे उन हिसाब सां माना तमामु घणो असांजी जमायत में इन वण रखण जो रुझान वधी वियो आहे। इन सां गॾोगॾु मां हिकिड़ो नारो चवांसि वण जा तमामु घणा ई फ़ाइदा आहिनि। हिन वण खे यूरोप ऐं ॿाहिरि जी दुनिया में जादुई वण ॾिसो वेंदो आहे। लॻभॻि 300 बीमारियुनि जो इलाजु हिन वण में आहे। हिन वण जा पन पाण वटि गुल ॿिज थुर हर शइ ताक़त जे खज़ाने न्यूट्रिशन सां मालामाल आहे। सांजणे जे वण बाबति 1990 खां बाक़ाइदे तहक़ीक़ शुरू थी फैसलाबाद शहर में तहक़ीक़ी इदारो पिणु खोलियो वियो आहे। अॼु जदीद दौर में सांजणे जे वण खे वॾो मान मिलियो आहे। जॾहिं साइंसी खुर्दबुनियूं हिन वण जे न्यूट्रिशन जे खज़ाने खे पहुचियूं त हिन जे सुकल पननि में केले खां 4 गुना वधीक पोटेशियम, ॻाढ़ी गजर खां 4 गुना वधीक विटामिन ए, बादाम खां 3 गुना वधीक विटामिन ई, साई भाॼी खां 25 गुना वधीक आयरन, खीर खां 5 गुना वधीक कैल्शियम, दही खां 4 गुना वधीक प्रोटीन, मौसमी खां 7 गुना वधीक विटामिन सी ऐं एंटीमिशन इन्फ्लेमेटरी 35 क़िस्म। उनखां अलावा हिन वण जा पन पोल्ट्री फार्म देसी कुकड़नि खे खाराइण सां गोश्त सुठो सेहतमंद ऐं बेदा वधीक तादाद में हासिल थियनि था। हीअ मच्छनि जे फार्म लाइ बि पिणु बहितरीनु ग़िज़ा आहे। हिन जे ॿिज सां ख़राबु पाणी बि साफ़ु कयो वेंदो आहे। हिन जो ॿिज एंटी बैक्टीरियल एंटी फिंगल आहे। हीअ वण ख़ुश्क इलाइक़नि में सुठी वाध वेझ करे थो। हर तरह जी ज़मीन में थी वञे थो। सिर्फ़ु कारे कलर ऐं सारे जे फ़सुल में न थींदो। वधीक पाणी बीहण जे करे सड़ी वेंदो आहे। सांजड़ो वक़्त जी ज़रूरत आहे, सिंध जी ज़रूरत आहे, पाकिस्तान जी ज़रूरत आहे। हिन खे विकिरो करे मुनाफ़ो पिणु कमाए सघिजे थो। स्वांजड़ो असांजा आला हज़रत पीर साहिब पागारा जन जो हुकुम आहे त स्वांजड़े जो वण ऐं निम जो वण कायो माल धारियो। हिन में कई फ़ाइदा आहिनि। उन जे करे जेको असां हुकुम बावजूद स्वांजड़े जो वण कयूं। अच्छा, निम जा वण बि तव्हां पोखिया आहिनि? जी बिल्कुलु निम जा वण पोखिया आहिनि। निम में असांखे हिकु ॿाहिराड़ी में माना इलाज जी ज़रूरत जे हिसाब सां बि कमु अचे थो ऐं माल जे हिसाब सां बि कमु अचे थो। जे फ़र्ज़ु कयो पाणी न आहे, ॾुकार आहे, निम जो वण तयारु थिए थो। उन जो जेको आहे सो असां उनजी टारी या पन लाहे माल खे खारायूं था। अगरि को फट फुरड़ी थिए थी उन हिसाब सां जीअं निम जा ॿूर आहिनि या जंहिंखे खणी गुल चऊं या उनजो जेको ॿिज आहे नामूरियूं उहे बि असांजे माना घोटे पीअण ऐं ॿधण जे कमु अचनि थियूं, जेको तमामु माना बहितरीनु आहे। आला हज़रत पीर साहिब पागारा जन जो हुकुम आहे। उहो हुकुम खे असां लबैक कंदे जेको निम जो वण ऐं स्वांजड़े जो वण असां माना काइण शुरू कया आहिनि ऐं सही जमायत खे असां चऊं था तमामु भली शइ आहे ऐं इहा काइनि ऐं वधि में वधि इन जो इस्तेमालु कनि इंशाअल्लाह त बीमारी फट फुरड़ी माल रिज़िक में बरकत पवंदी इंशाअल्लाह। तमाम हिते हुर जमात जे मौज़ूदनि जूं ॻाल्हियूं ॿुधो हिननि जो इहो चवणु आहे त स्वांजड़ो जेको आहे स्वांजड़े ऐं निम जे वण जो पीर साहिब पागारा जी तरफ़ां असांखे हुकुम थियल आहे। उनखे लबैक कंदे असां सॼी पूरे पाकिस्तान में जिते बि असांजी हुर जमात जा मौज़ूदीन आहिनि उते निम जो वण ऐं स्वांजड़े जो वण पोखियूं पिया। उन सां गॾोगॾु माल बि धारियूं पिया जेको असांखे मुस्तक़बिल में कमु ईंदो। अली बख्श चांद, सोच टीवी, फैज़गंज।